खोड़ा खां रिपोर्ट अली हसन मैतुलो भरिसां ॻोठ वारिस गंभीर में सैयद डाडा शाह जिलानी क्रिकेट टूर्नामेंट सैयद उमीद अली शाह पारां मुनक़िद कराई वई। टूर्नामेंट जे फाइनल वारी तकरीब में पीपल्स पार्टी जे एमएनए सैयद जावेद अली शाह जिलानी, डीआईजी सैयद पीर मोहम्मद शाह, एसएसपी शहर खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो, वाइस चांसलर शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी डॉक्टर यूसुफ खुश्क, एसपी मोटरवे खालिद हुसैन मखदूमी, खैरपुर बार जे अगुण सदर शफकत हुसैन महसर, सरदार एजाज खान बुघियो, सैयद अमजद अली शाह, प्रेस क्लब खैरपुर जे सरपरस्त आला खान मोहम्मद खान, सदर गुलाम कादिर सुमरो ऐं ॿियनि शिरकत कई। टूर्नामेंट जे फाइनल में टाइगर टीम ऐं स्टार टीम विच में फाइनल मुक़ाबिलो थियो, जंहिं दौरान टाइगर टीम मुक़ररा ओवरनि में 174 रन्स ठाहियूं। मुक़ाबले में स्टार टीम 124 रन्स ठाहे सघी। अहिड़ी तरह टूर्नामेंट जो फाइनल टाइगर टीम पंहिंजे नाले करे वरितो। इन मौक़े ते महिमाननि पारां विनर ऐं रनर टीमनि जे कप्ताननि ऐं रांदीगरनि खे रोक इनाम ऐं शील्डूं ॾिनियूं वयूं। इन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे सैयद जावेद अली शाह जिलानी चयो त रांदीगरनि जा अहिड़ा प्रोग्राम नौजवाननि खे मिसबत सरगर्मियुनि ॾांहुं आणण में अहम किरदार अदा कनि था। क्रिकेट टूर्नामेंट न रुॻो सेहतमंद मुक़ाबले खे हथी ॾिए थी, पर नौजवाननि में शऊर पिणु पैदा करे थी। रांदियुनि ज़रिए नौजवान पंहिंजी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कनि था। अॼु जा नौजवान तालीम सां गॾु रांदियुनि खे पंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो बणाइनि त जिस्मानी ऐं ज़हनी सिहत बहितर रहंदी। जेकर रांदियुनि जा ग्राउंड आबाद हूंदा त अस्पतालूं वीरान थी वेंदियूं, छो त सेहतमंद मुआशरो रांदियुनि जे फ़रोग़ सां ई मुमकिन आहे।